अफ्रीका एराज़ी जे लिहाज़ सां ज़मीन जो ॿियो वॾो खंडु दिलकश नज़ारनि, घाटनि, झंगलनि, वादियुनि ऐं रेगिस्ताननि जी सरज़मीन, जिते अॼु 54 मुल्क आज़ाद आहिनि। अस्सलाम वालेकुम, सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। हिन वीडियो में तव्हांखे अफ्रीका खंड जी दिलचस्प मालूमात ॾींदासीं। वीडियो इंट्रस्टिंग आहे, आख़िर ताईं ॾिसिजो। हलूं था वीडियो जी तरफ़। ज़मीनी हिसाब सां अफ्रीका जो वॾे में वॾो मुल्क अल्जेरिया आहे, जंहिंखे अलजाज़ाइर बि चवंदा आहिनि। अलजाज़ाइर हिकु मुस्लिम मुल्क आहे। आबादी में सभ खां वॾो मुल्क नाइजेरिया आहे। नाइजेरिया बि मुस्लिम मुल्क आहे। अफ्रीका जो वॾे में वॾो शहर लागोस आहे, जेको नाइजेरिया में आहे। दुनिया जो वॾे में वॾो गरम रेगिस्तान सहारा अफ्रीका में आहे। सहारा नालो अरबी लफ़्ज़ सहरा मां वरितल आहे। हिन रेगिस्तान मां पाकिस्तान जहिड़ा मुल्क 4 निकिरी अचनि। एतिरो वॾो आहे एराज़ी में। अफ्रीका खंड दुनिया जो ग़रीब तरीन खंड आहे। दुनिया जा तक़रीबन ग़रीब मुल्क हिन खंड में रहनि था। 85% अफ्रीकी माण्हू महीने जा 10,000 बि नथा कमाए सघनि। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे, वरी बि दुनिया जो 50% सोन, क़ीमती हीरा वग़ैरह अफ्रीका में मिलनि था। ग़ुर्बत जो कारण हुकूमती करप्शन। ॿी आलमी जंग खां पोइ दुनिया जी वॾी जंग अफ्रीका में थी, कांगो वार। उन जा बि अफ्रीका ते बुरा असर पिया। अफ्रीकी माण्हुनि जो घणो गुज़र सफ़र ज़राइत ऐं माल मवेशी ते थींदो आहे, पर ज़मीन बि अहिड़ी न अथनि जहिड़ियूं पाकिस्तानी ज़रख़ेज़ ज़मीनूं आहिनि। 70 खां 80% ज़मीन फ़सल रहण जे क़ाबिल न आहे। चांवर, कणक ऐं मकाई जो फ़सल अफ्रीका जा मेन फ़सल आहिनि। दोस्तो, तव्हां दुनिया में कंहिं खां बि पुछंदो अफ्रीका जी मशहूरु शइ कहिड़ी आहे, तव्हांखे ॿुधाईंदा जंगली जीवत, वाइल्ड लाइफ। जंगली जानवर अफ्रीका में तमामु घणा आहिनि। जिराफ, ज़ेबरा, वाइल्ड बीस्ट, हिप्पो, जंहिंखे पाणी वारो घोड़ो सॾूं था, ही जानवर फ़क़ति अफ्रीका खंड में आहिनि। दुनिया जा तेज़ तरीन जानवर शींहं बि अफ्रीका में रहनि था। दुनिया में सभ खां वधीक हाथियूं बि अफ्रीका खंड में आहिनि। दुनिया जा वॾे में वॾा ॾेॾर बि अफ्रीका में मिलनि था। इन्हनि ॾेॾरनि खे गोलियात फ़िरोग चयो वेंदो आहे। हिननि ॾेॾरनि जो वज़न 2 खां 3 किलो हूंदो आहे। सिंधु दरिया दुनिया जे वॾनि दरियाउनि मां 19 नंबर ते आहे। दुनिया जो वॾे में वॾो दरिया अफ्रीका में आहे। नील दरिया तक़रीबन 6700 किलोमीटर करे थो। अफ्रीका खंड जा मुख़्तलिफ़ कल्चर आहिनि। अफ्रीका जा माण्हू रंग बिरंगिया कपिड़ा पाइनि था, त वरी कुझु क़बीला सफ़ा अंगोघाड़ा आहिनि। कुझु मायूं रवायती तौरु ॻिची में चूड़ियूं पाइनि थियूं, त कुझु क़बीला चपनि में हिकु वॾी प्लेट पाइनि था। हर मज़हब ऐं इलाइक़े जो पंहिंजो कल्चर अथनि। अफ्रीकी मुस्लमान वॾा जुबा पाईंदा आहिनि। अफ्रीकी माण्हू रंग जा कारा थींदा आहिनि। अफ्रीका में मज़हब इस्लाम ऐं ईसाइत वधीक आहिनि। ॿोली सभ खां वधीक अरबी ॻाल्हाई वेंदी आहे, ॿिए नंबर ते इंग्लिश। इन खां अलावा अफ्रीका में तक़रीबन 2000 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। अफ्रीकी मुल्क सेनेगाल में हिकु ढंढ आहे, जंहिंखे लेक रेतबा चयो वेंदो आहे। हिन ढंढ जो पाणी कुदरती तौरु गुलाबी आहे, जेको हिन ढंढ खे यूनिक ऐं ख़ूबसूरत बणाए थो। अफ्रीकी मुल्क ट्यूनिस जे इलाइक़े मतमता में कुझु माण्हू अॼु बि गारनि में रहनि था, पर वक़्त सां गॾु गारनि खे बि मॉडर्न बणायो वियो आहे। अफ्रीका जा कुझु माण्हू ॻऊं जे पुठियां अखियूं ठाहे छॾींदा आहिनि, जीअं शींहं या जंगली जानवरनि जे हमलनि खां बची सघनि। सीचिलीज़ अफ्रीका जो नंढे में नंढो मुल्क आहे। हिन मुल्क जी आबादी 98,000 आहे। अफ्रीका जा अमीर मुल्क ही आहिनि: इजिप्ट, जंहिंखे पाण मिस्र सॾूं था, नाइजेरिया ऐं साउथ अफ्रीका। साउथ अफ्रीका दुनिया जी वाहिद क्रिकेट टीम आहे, जंहिं ते 21 साल पाबंदी लॻी खेॾण ते। ICC 1970 में पाबंदी हई, जेका 1991 में ख़तमु कई वई। इन जो कारण अफ्रीकी हुकूमत जो क्रिकेट जे मामलनि में मुदाख़लत हुई।
उम्मीद है दोस्तों ही वीडियो तव्हांखे पसंद आई होंगी। वधिक दिलचस्प वीडियोस लाइ सिंधी इंफो के सब्सक्राइब कंदा, घंटी के निशान के ज़रूर क्लिक कंदा। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।